बस बाबा छा था सोचो हुकुम थियो आहे त फसल लुणी खणी वञो। हाणे बहादुर खान में वो ज़मीन आहे जो कंहिंखे रोके सघे। चाचा गुलाण असांखे नेमल करण ते शर्म थो थिए। साइण बख्तावर ऐं राजा खान छा सोचींदा? तव्हां घबरायो न, भली बहादुर खान खे पंहिंजी ग़लती जी सज़ा हुजे, अॻिते लाइ त सुधरी वेंदो न। पकल फसल बहादुर खान कीअं छॾींदो? वरी किराए जा 4 लोफर घुराए कराईंदो फसाद। हाणे दम ई न आहे बहादुर खान में जो कंहिंसां खोसे। इन चक्कर में सारंगी माणक अहिड़ा मछरियल अथसि। उहे त मछरियल आहिनि ई आहिनि, पर बहादुर खान सां घटि बि कान थींदी। हा पोइ हाणे छा कजे? हारिन खे चई छॾियो त लाबारो जी फसल लुणनि, देरि न कनि। त पोइ सुबुह जो विझाऊं था लाबारो। खटखटाए छा, पोइ जेको थियो ॿिया मुंहुं ॾींदासीं। जे साइण जो हुकुम आहे त पोइ देरि न कयो। त पोइ इहा वेल न विञायो जीअं बहादुर खान खे पंहिंजे कीअ जो फल मिले। बसि ईअं ई करिणो पवंदो। ड्रामा सीरियल बागुल तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।